अन्ना उनर जी ख़बर कुशाई लाइ टीम लवारी शरीफ़ पहुतल आहे, जंहिंमें डॉक्टरनि जी टीम सां गॾु जुडिशनल मैजिस्ट्रेट SHO बदीन अन्ना जो मामो गॾु मौजूद आहिनि। अन्ना उनर नाले लाड़काणे वासी औरत खे ख़ादिम हुसैन नाले सीता रोड दादू वासी ख़ादिम हुसैन अगवा करे बदीन जे शहर लवारी शरीफ़ में 7 महीना क़ैद करे रखियो, जिते हू साणस दोस्तनि सां गॾु जिदमाई ज़ना कंदो रहियो। ख़ादिम हुसैन नाले ज़ालिम शख़्स अन्ना उनर खे लाॻीतो निंड जूं गोरियूं ऐं बेहोशी जूं इंजेक्शनूं हणंदो हो। गॾोगॾु खेनि ज़बरदस्ती शराब चर्स ऐं आइस पीआरे लाॻीतो 7 महीननि ताईं ज़ोरी ज़ना कंदो रहियो। गॾोगॾु पंहिंजनि दोस्तनि खे पिणु संभारे ॾींदो हो, जेके पिणु शराब जे नशे में सॼी राति साणस ज़ना कंदा हुआ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसी सघो था। पोइ सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल।